अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू वी न्यूज़ एसटी। आया अमजद अली। ख़बर शामिल कयां पियो लाड़काने मां अमन जो पखी उॾामी वियो। चोरियूं फोरूं रोज़ जो मामूल बणिजी वियो। राति लाड़काने शहर जे शहीद अब्दुल मालिक भुट्टो सिविल लाइन थाणे जी हद पुराणे बस स्टैंड वारे इलाइक़े में क़ाइम दुबई ऑटोस जा नामालूम चोर ताला तोड़े लखे रुपया रोक, गाॾियुनि जा नवां टायर ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया। तफ़सील मुताबिक़ लाड़काने शहर जे पुराणे बस स्टैंड वटि क़ाइम दुबई ऑटोस जा नामालूम चोर ताला तोड़े चोरी करे विया। उन हवाले सां दुबई ऑटो जे मालिक हाजी नदीम अली शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां शाम जो दुकान बंदि करे घर वियासीं। सुबुह जो सवेरे ख़बर पई त कोई दुकान जा ताला तोड़े वियो आहे। उन ई वक़्तु असीं दुकान ते पहुची करे ॾिठोसीं त बिल्कुलु दुकान जा ताला ई कोन हुआ ऐं दुकान अंदरि रखियल रोक रक़म, गाॾियुनि जा नवां टायर ऐं ॿियो केतिरो ई क़ीमती सामान चोरी थियल आहे, जंहिंजी मालियत 4 खां 5 लखनि ताईं आहे। उन मौक़े ते मुतासिर दुकान मालिक हाजी नदीम शेख IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं तमामु वस वारनि खे अपील कंदे मुतालबो कयो त मुंहिंजो चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराए वञे, न त ॿी सूरत में एतिराज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। वधीक ख़बरुनि जा अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो वी न्यूज़ एसटी।